साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। सिंध धरती वारसो मुंहिंजा दोस्तों, अस्सलाम वालेकुम। जीअं सिंध जीअं मुंहिंजो रहबर साईं जीएम सैयद। दोस्तों, अॼु जी मुंहिंजी वीडियो, अॼु जी मुंहिंजी कचहरी जेको इस्लामाबाद में मार्च हली रही आहे उन मुतलिक़ आहे। बेसिकली जेके ऑपोज़िशन पार्टीज़ आहिनि, JUI थी वई, पीपल्स पार्टी थी वई, नून लीग थी वई, इन्हनि सभिनि जो हिकिड़ो मौक़िफ़ रहियो आहे त मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत PTI वारनि जी इहा इलेक्टेड न आहे या सिलेक्टेड आहे ऐं कंहिंजे आशीर्वाद ते आया आहिनि। खुली ॻाल्हाइजे, मतिलबु त रियासत जे आशीर्वाद ते हिननि खे हुकूमत मिली आहे ऐं हिननि खे को बि हक़ु न आहे त हीअ हुकूमत कनि। इन करे हिननि खे वञणु खपे। एट द सेम टाइम हू कुझु नुक़सान ॿुधाईनि था, हिकिड़ी वॾी लिस्ट ॿुधाइनि था नुक़साननि जी, त PTI जे अचण सां ही नुक़सान थिया आहिनि मुल्क खे ऐं आवाम खे ही तकलीफ़ूं थी रहियूं आहिनि। दोस्तों, इन में को बि शक न आहे त PTI जी हुकूमत जॾहिं खां आई आहे त हिकिड़ा वॾा इशूज़ आहिनि। मूं वटि बि इशूज़ आहिनि, तव्हां वटि बि इशूज़ न, वॾी इशू आहिनि। ऐं वॾे मादे जेको इशू आहे उहो आहे महांगाईअ जो, जेको PTI जी हुकूमत खां पोइ महांगाई वारो बम आवाम जे मथां किरियो आहे ऐं जंहिंजे मथां तनक़ीद करणु असां सभिनि जो हिकिड़ो हक़ु आहे। ऐं असीं न कंदासीं त उहो केरु कंदो? आवाम खे ई हक़ु आहे पंहिंजे मथां तकलीफ़ ते आवाज़ु उथारण जो। आवाम पंहिंजे आवाज़ु न उथारींदी पई तकलीफ़ जो, त पोइ केरु उथारींदो? एनीवेज़ दोस्तों, हाणे हिते इशू इहो आहे त हिननि सभिनि धुरियुनि जो चवणु इहो आहे, हीअ जेकी मार्च आहिनि जी अॻुवाणी त मौलाना फज़लुर रहमान साहिबु कनि पिया, पर पीपल्स पार्टी ऐं नून लीग वारा बि आहिनि हिन सां गॾु। पर एट द सेम टाइम हीअ ॻाल्हि वाज़े कंदो वञा त पीपल्स पार्टी ऐं नून लीग वारा अञा ताईं ॿिनि ॿेड़ियुनि में सवार आहिनि। उहे खुली PTI जी मुखालफ़त कनि पिया, पर जेको मौलाना साहिबु चाहे पियो, जेको धरणो आहे, उन धरणे में पीपल्स पार्टी ऐं नून लीग ऐं ॿियूं तंज़ीमूं न आहिनि वेठियूं। हू चवनि थियूं त हा इस्तीफ़ा ॾे, वापसि इलेक्शन थिए वग़ैरह वग़ैरह। पर जेको मौलाना फज़लुर रहमान वारनि जो जेको मौक़िफ़ रहियो आहे उन सां 100% हू सहमत न आहिनि, हू अधु सहमत आहिनि। ख़ैर दोस्तों, हाणे असांखे हिकिड़ी ॻाल्हि ते सम्झणु खपे त इन में को बि शक न आहे त जेको मार्च हली रही आहे उते जेको कंटेनर आहे, उतां जेके ॻाल्हियूं कयूं वञनि पियूं, तमामु घणो वज़न आहे। बिल्कुलु उन में कुझु सुठियूं ॻाल्हियूं कयूं वञनि पियूं, कुझु हक़ जूं ॻाल्हियूं कयूं पियूं, उन में को बि शक न आहे। पर तव्हां अगरि कुझु साल पहिरीं हलिया वञो, इमरान ख़ान जो धरणो ॾिसो, छो त हिन धरणनि जी ऐं एहतिजाजनि जी शुरूआति इमरान ख़ान कई हुई। त तव्हां अगरि उहो ॾिसो त उन जे अंदरि बि जेके इमरान ख़ान ॻाल्हियूं कयूं पिए कंटेनर तां, उन्हनि में वज़न हो। उन जेके मुस्लिम लीग नून ते इल्ज़ाम हणी रहियो हो, उन्हनि में बि वज़न हो, उन में को बि शक न आहे। उन खां पहिरीं तव्हां हलिया वञो, पीपल्स पार्टी द्वारा डॉक्टर तारुल क़ादरीअ धरणो कटियो, उन में जेके ॻाल्हियूं कयूं पिए कंटेनर तां, उन्हनि में बि वज़न हो। उहे बि ॻाल्हियूं को ख़ाली न हुयूं, उन में वज़न हो। हिकिड़ी ॻाल्हि त वाज़ह आहे त हिन मुल्क जे अंदरि, हिन सिस्टम जे अंदरि जेकी ऑपोज़िशन रहंदी आहे उहा हमेशह स्ट्रॉन्ग रहंदी आहे। छो त ऑपोज़िशन जेकी आहे उनखे ख़बर आहे त हिते कहिड़ा कहिड़ा हिन सिस्टम जे लूप होल्स आहिनि। इन करे हूअ ऑपोज़िशन असांजे हिन मुल्क जे अंदरि तमामु ई बहितरीनु रहंदी आहे ऐं शुरू खां ई बहितरीनु रही आहे। पर थोरो पोइ हिते अगरि वञिजे, हिननि सभिनि धुरनि खे ॾिसिजे, JUI मार्च पंहिंजी जाइ ते, त पीपल्स पार्टी ऐं नून लीग जेके हिन मुल्क ते हुकूमत करे चुकियूं आहिनि, त उन्हनि जा बि दौर ॾिसो त उन्हनि में को तीर न आया, उन्हनि में बि तकलीफ़ हुई। ॿी ॻाल्हि, जंहिंमहिल असां इहो चयो थो वञे त मौजूदा हुकूमत जेकी आई आहे PTI जी, इहा इलेक्टेड न आहे, सिलेक्टेड आहे। बाबा, हिन में को बि शक न आहे इलेक्टेड न आहे, सिलेक्टेड आहे। पर सुवालु हिकिड़ो हिते आहे त छा PTI जी हुकूमत खां पहिरीं जेके ॿिए हुकूमतूं हिन मुल्क जे अंदरि आयूं आहिनि, छा उहे इलेक्टेड हुयूं? दोस्तो, सच इहो आहे त हिन मुल्क जे अंदरि इलेक्टेड केरु न आहे रहियो, हमेशह को न को सिलेक्टेड ईंदो आहे। भले उहो नून लीग हुजे, पीपल्स पार्टी हुजे, जॾहिं बि आया आहिनि उहे सिलेक्टेड ई आया आहिनि। तव्हां ॿ टे साल पहिरीं ॾिसो इमरान ख़ान जो धरणो, इमरान ख़ान जेको इल्ज़ाम हयो पिया, उन धांधली जो इल्ज़ाम पिया हयो, धांधली थी आहे, नून लीग पोइ खटी आहे, ठीकु आहे। ही वरी इल्ज़ाम मौलाना फज़लुर रहमान चवनि था सिलेक्शन थी आहे। सिलेक्शन ऐं धांधली हिकिड़े सिके जा ॿ पहलू अथव। धांधली करे ई माण्हू सिलेक्ट थींदो आहे न, धांधली करे ई माण्हू सिलेक्ट थींदो आहे न, पर लफ़्ज़नि जी चूंड मुख़्तलिफ़ आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे, जंहिंमहिल असीं इहो जो चयो, मुंहिंजो सवेर ॻाल्हि इहा कई त हिन मुल्क जे अंदरि हमेशह जेको बि आयो आहे उहो सिलेक्टेड ई आयो आहे। त पोइ इहो कीअं आहे त हिकिड़ो सिलेक्टेड बहितरु आहे ॿिए सिलेक्टेड खां, या हिकिड़ा सिलेक्टेड जेके आहिनि, जेके पुराणा सिलेक्टेड आहिनि, उन्हनि जो वधीक हक़ आहे? हींअर जेको इस्लामाबाद में थी रहियो आहे
उहो बेसिकली पुराणा सिलेक्टेड जेके आहिनि उन्हनि जी शिकायत आहे सेलेक्ट करण वारनि सां त बाबा असीं तव्हांजा पुराणा सिलेक्टेड हुआसीं, तव्हां असांखे विसारे नवां सिलेक्टेड खयां न छो? जहिड़ो आयो इहो जहिड़ो न को आवाम जो आहे न को ॿी कंहिं शइ जो आहे, हीउ सिधो सिधो हुनजो आहे त बाबा असांखे लिफ्ट करायो, असीं तव्हांजा पुराणा रहिया आहियूं। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि आउं वाज़े कंदुसि त जेके पार्टियूं आहिनि जेके पार्टीज़ रहियूं आहिनि उन्हनि पार्टीज़ जे अंदरि जेके ऑपोज़िशन पार्टीज़ रहियूं आहिनि सभिनि जो को न को किरदारु रहियो आहे। JUI जे मथां ॿुधाइजे, JUI वारनि जो हिकिड़ी पॉज़िटिव शइ रही आहे त JUI जी जेकी बि पार्टी आहे सॼे पाकिस्तान में उन्हनि जेके हिन जे सूबाई लेवल ते आहिनि उहे सूबाई लेवल ते JUI जेकी पए उहा धरती दो सियासत करे थी ऐं तव्हां ऐं इन जा शाहिद आहियूं त JUI जो सिंध जेको आहे उहो प्रो सिंध रहियो आहे। उहो सिंध जे इशूज़ ते सौदेबाज़ी JUI कान थी करे, बिल्कुलु इहो हिकिड़ो फैक्ट आहे। नून लीग जी कुझु हूंदियूं पंजाब जे अंदरि नून लीग करप्शन त कई आहे पर नून लीग कम बि उते कया आहिनि। MQ में पीपल्स पार्टी असां वारे पासे आहे, आऊं MQ में पीपल्स पार्टी का चङाई इन करे कोन ॼाणाईंदुसि छो त आउं सिंध में रहां थो ऐं आउं सम्झां थो त हिननि का बि चङाई न आहे कई सवाइ डिविजन जे, सवाइ तबाहीअ जे। हिननि हुकूमत सिंध में जॾहिं बि ठाही आहे त पंहिंजी तबाही कई आहे हिननि सिंध जे अंदरि, कराची खां वठी कश्मीर ताईं पीपल्स पार्टी ऐं MQ में अवाम खे डिवाइड कयो आहे, सिंधी उर्दू स्पीकिंग डिविजन आणे ऐं हुननि रूल कया आहिनि शहर ऐं ॿाहिराड़ियूं उहे रहिया आहिनि। हाणे माना इन शॉर्ट माना पुराणा सिलेक्टेड नवनि सिलेक्टेड सां इतराज़ कनि पिया बसि। हा कंटेनर तां ॻाल्हियूं सुठियूं थियनि पियूं इन में को बि शक न आहे, मूं ॿुधियूं ॻाल्हियूं इलाही ॻाल्हियूं जेके आहिनि जेकी वफ़ाक़ी हुकूमत आहे उनखे नोट करणु खपे ऐं इहो हमेशह थींदो आहे। इमरान ख़ान बि ॻाल्हियूं कयूं पिए तॾहिं वफ़ाक़ उनखे नज़रअंदाज़ कयो पिए, हींअर बि जेके ॻाल्हियूं कनि पिया उहे ॻाल्हियूं जेके कनि पिया उन में वज़न आहे पर हू ॿुधनि पिया। वफ़ाक़ में जंहिंमहिल माण्हू केरु ईंदो आहे त अलाए छो अंधो थींदो आहे, लोकल इशूज़ खे नज़रअंदाज़ कंदो आहे। उहा साॻी काफ लीग जंहिंखे कातिल लीग कंहिं ज़माने पीपल्स पार्टी चयो पोइ कुर्ब लीग थी वई, उहो साॻियो नवाज़ शरीफ़ जंहिं लाइ इमरान ख़ान निकितो हो त बाबा हिनखे वापसि मुल्क में अचणु वञे, उहो नवाज़ शरीफ़ ख़राबु थी हलियो, सम्झो पिया। उहा साॻी MQ जंहिंसां नवाज़ शरीफ़ ऐं पीपल्स पार्टी ॿिए ज़माने में हुकूमत ठाहियूं वञे ख़िलाफ़ु थी हलिया, मुख़्तलिफ़ चिंता साॻा पीपल्स पार्टी वारा जेके MQ वारनि खे ख़राबु ईअं चवनि था सभिनि खे ख़बर आहे त गॾिजी सिंध जी विरहांगी कई पए, सिंध जे पिटो निज़ाम आणे सिंध जी विरासत में कई, इहे सभु शयूं हक़ीक़त आहिनि। असांखे छा करणु खपे दोस्तो, असांखे वेही तमाशो ॾिसणु खपे, कंहिंसां हमदर्दी रखणु सुठी ॻाल्हि आहे, जेकी सुठी शइ आहे उनखे एप्रिशिएट कजे, जीअं मूं बि इलाही शयूं शेयर कंदो आहियां, सुठी शइ एप्रिशिएट कजे, पर जेकी शइ तमाशो उनखे ॾिसणु खपे छो त ही सभु सिलेक्टेड जेके आहिनि उन्हनि जो पाण में जहिड़ो पियो हले, ही सिलेक्टिव पाण में पिया विढ़नि, ही चवनि था बाबा असीं पुराणा हुआसीं, असांजे आशीर्वाद रखो, असां नथो रखो, असां तव्हांजा बेवाजिबी न कयो, असां निभाई आहे, सिलेक्ट करण वारनि खे निभाई आहे, वधीक इन मंदर कुझु बि न आहे। हा हिकिड़ी आउं ॻाल्हि चवंदुसि त JUI वारनि जेकी मार्च आहे पहिरीं हुननि खे ॿियनि पार्टी जी ज़रूरत हुई, पर हींअर JUI जेकी आवाम वठी आई आहे इस्लामाबाद में उहा तमामु वॾो स्टैंड वठी आई आहे, हुननि खे हाणे पीपल्स पार्टी या नून लीग जी ज़रूरत न आहे। जीअं मूं सवेर तव्हांखे ॿुधायो त हू डायरेक्टली सपोर्ट कनि बि कोन था, नून लीग ऐं पीपल्स पार्टी हमेशह माना डायरेक्टली इनडायरेक्टली न बाबा जमहूरियत खे ख़तरे में न विझूं, बाबा जमहूरियत खे ख़तरे में, मूंखे ख़बर आहे तव्हां सभिनि खे ख़बर आहे तव्हां जमहूरियत में केतिरो बिलीव कयो था, अगरि जमहूरियत में बिलीव कंदा हुजो हा त 7 जे ॾहाके मंदरु बंगालियुनि जी मैंडेट खे मञियो वञे हा, मुल्क जो टुकुर कराए ऐं उन बुनियाद ते इलेक्शन न खटी वञे हा, ख़ैर टेंशन खे छॾियो। ऐं तव्हां ॿी शइ ॾिसो, अगरि इमरान ख़ान जे मथां पोयां XYZ जो आशीर्वाद आहे त तव्हां नवाज़ शरीफ़ जे मथां बि XYZ जो आशीर्वाद हो, पीपल्स पार्टी जे वॾनि जे मथां बि XYZ जे वॾनि जो आशीर्वाद हो। इन करे हीअ न को आवाम जो जहिड़ो आहे, न को सिंध जो जहिड़ो आहे, न को पंजाब जो जहिड़ो आहे, न को महांगाई जहिड़ो आहे, हीउ जहिड़ो आहे सिलेक्टेड नवनि पुराणनि जो जेके पाण में विढ़ी पिया आहिनि ऐं सेलेक्ट करण वारनि खे चवनि पिया बाबा थोरो त असां ते रहम कयो, असां गॾु रहिया आहियूं। बाक़ी पाण जेके अवाम आहियूं ॾिसो ऐं नज़रअंदाज़ कयो इन्हनि सभिनि शयुनि खे, केरु पॉज़िटिव नेगेटिव करे ॻाल्हाए थो न बहस न कयो, हिकिड़ी ॻाल्हि नज़रअंदाज़ कयो उन माण्हूअ खे जेको उनजे ख़िलाफ़ु या हक़म थो ॻाल्हाए, न इहे बहस न आहिनि। जेको माण्हू धरणे जे हक़ में हूंदो जेको मुखालफ़त कंदो, जीअं आउं आहियां, आउं चवां थो
प्रो धरणो या एंटी धरणो ॿई शयूं ग़लति आहिनि। न्यूट्रल थी वियो, ॾिसो छा पियो थिए, थींदो उहो जेके हिते सिलेक्ट करण वारा आहिनि। हिते सिलेक्टेड ई ईंदो आहे पावर में। अगरि को शरीफ़ माण्हू अची बि वञे सिलेक्शन खां बग़ैर त उनखे वधीक हलणु न ॾिनो वेंदो आहे। तव्हां तारीख़ खणी चेक करे ॾिसो। उमेदु नंढिड़ो पैगाम सम्झ में आयो हूंदो। वधि में वधि शेयर कयो। साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मथा दिलदार, आलम सभु आबाद करी। जे सिंध, जे मुंहिंजो रहबर साईं जीएम सैयद।